ही आहे टाउन कमेटी डहरकी जो सेनेटरी इंस्पेक्टर शौकत अली मलिक। हिन साहब ते न त डहरकी जे आवाम जे अहजन जो असर थियो, न वरी हिन हेॾी सारी दर्द कहाणी ते हिन खे कहल आई। शहर बुॾंदो रहियो, ही हमराह कुॾंदो रहियो। शहर में पानी जो या सफ़ाई जो मामलो हिन लाइ सोन जी झिरकी साबित थींदो आहे, छो त ही मौसूफ़ 5 माण्हू कम ते लॻाए बिल 15 माण्हुनि जो पास कराए थो वञे। हिन बाबति इहो पिणु इंकशाफ थियो आहे त हिन हमराह जे वस में 170 टाउन मुलाज़िम आहिनि, पर उन्हनि मां सिर्फ़ 70 कम कनि था। बाक़ी रहियल मुलाज़िमनि जी पघार संदसि जे भभ में वेंदी आहे। न सिर्फ़ इहो, पर इहो पिणु इंकशाफ थियो आहे त संदसि ई क़रीबी फैमिली रिश्तेदारनि जा 5 या 6 माण्हू, जिन में औरतूं पिणु शामिल आहिनि, हुन भर्ती करे खेनि घर वेठे पघारूं ॾेई रहियो आहे। हिन माण्हू ते कंहिं बि क़िस्म जी हिदायत जो असर नाहे थींदो। हिन ख़िलाफ़ खोड़ सारियूं कारवायूं थियूं, पर जॾहिं बि कंहिं ॿिए ऑफिसर ख़िलाफ़ अगरि को नोटिस थिए त साईं शौकत मलिक उन जी विंगार में सुल्तानी गवाह बणिजी वेंदो आहे। हिन ते जॾहिं कंहिंजो हुकुम या हिदायत न हली त अॼु सियासी समाजी अॻवान जाम अब्दुल फताह समेजो खेसि क़ुरान मथे ते रखियो आहे त शहर में करप्शन छॾ ऐं शहरनि जा कम कर। पर सवाल इहो थो पैदा थिए त अहिड़नि नासूरनि करप्ट ज़हननि मथां ही कसम कहिड़ो असर कंदा। शौकत मलिक जहिड़नि किरदारनि खे नौकरियुनि मां न रुगो बरतरफ़ कयो वञे, पर संदन आमदन किरोड़नि जे असासनि खे पिणु ज़ब्त करे संदन ख़िलाफ़ कार्रवाई करे एहसास ॾियारियो वञे त अवाम जी ॾिनल टैक्स जा पैसा संदन भभ भरण लाइ न, पर ही रक़म शहरनि जी ख़िदमत लाइ आहे। पर इहो बि सवाल पैदा थिए थो त शौकत मलिक जहिड़नि माण्हुनि खे हटायो छो नथो वञे। कहिड़ा उहे माण्हू आहिनि जेके अहिड़े किरदारनि जी सरपरस्ती कनि था ऐं केसिताईं हिननि जो आज़ाब शहरी भोॻींदा रहंदा।